नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पीटीआई अॻवान ऐं जहांगीर तरीन ग्रुप सां तालुक़ रखंदड़ सूबाई वज़ीर नौमान लंगड़ियाल जी दावत में शिरकत कई आहे। फवाद चौधरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीटीआई अंदरि राब्तनि जी बहाली जी ज़रूरत आहे। जहांगीर तरीन ग्रुप जो मौक़िफ़ तफ़सील सां ॿुधो आहे। इख़्तिलाफ़नि बाबति मामला ख़त्म थी चुका आहिनि। फवाद चौधरी चयो आहे त न जहांगीर तरीन रिलीफ घुरंदो ऐं न ई इमरान ख़ान ॾींदो। तरीन खे इमरान ख़ान मां नाजाइज़ रिलीफ जी उमीद नाहे। इमरान ख़ान हर फ़ैसिलो मेरिट ते कंदो आहे। फवाद चौधरी चयो त पार्टी अंदरि का बि ग्रुपिंग नाहे, सभु हिकु आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान ते सभिनी खे एतमाद आहे। पार्टियुनि में नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। अपोज़िशन खे ग़लति फ़हमियूं आहिनि। हुन दावा कई त कंहिं बि असेंबली मेंबर खे तरक़ियाती फंड जारी न पिया कया वञनि। अली ज़फ़र जी रिपोर्ट खे तस्लीम कयो वेंदो।